आओ उलमा से पूछ ले। त हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो व रजुलानी तहाबा फिल्लाही, उहे ब इंसान जेके हिक ॿिए सां महबत था कनि अल्लाह तबारक व ताला जे करे। अल्लाह तबारक व ताला जे करे जेको हिक ॿिए सां महबत तो करे, उन ॿिनि शख़्सनि खे बि बरोज़े क़यामत अल्लाह तबारक व ताला पंहिंजे साया रहमत में जगह अता फरमाईंदो। इज्तमा अलैहि व तफर्रक़ा अलैहि, अल्लाह तबारक व ताला जे करे ही गॾु था थियनि, अल्लाह ताला जे करे जुदा था थियनि, यानी जॾहिं जमा थियनि था बि इकट्ठे थियनि था बि त रब जे करे, अल्लाह ताला जे करे, ऐं जुदा था थियनि बि अल्लाह ताला जे करे। त जंहिंजो हिक ॿिए सां ताल्लुक़ महज़ अल्लाह तबारक व ताला जी महबत जे करे आहे, सिर्फ़ अल्लाह तबारक व ताला जे करे जंहिंजो हिक ॿिए सां ताल्लुक़ आहे, पोइ चाहे उहो ताल्लुक़ कंहिंजो बि हुजे, हिकु इमाम ऐं मुक़्तदी जो हिक ॿिए सां ताल्लुक़ आहे महबत वारो, हिक ॿिए सां महबत था करनि त अल्लाह तबारक व ताला जे करे, या उस्ताद शागिर्द जी हिक ॿिए सां महबत आहे त अल्लाह तबारक व ताला जे करे आहे, या पीर ऐं मुरीद जी हिक ॿिए सां महबत आहे त इन जे करे आहे त अल्लाह ताला जे करे, रब जी रिज़ा जे करे हिक ॿिए सां। इन खे तव्हां अॻिते वठी वञो जाॾे बि त यानी ॿिनि इंसाननि जी जेकी महबत आहे हिक ॿिए सां रब जी रिज़ा जे करे, अल्लाह तबारक व ताला जी महबत जी बुनियाद ते उन्हनि जा ताल्लुक़ात क़ाइमु आहिनि, त अल्लाह तबारक व ताला इन महबत खे तमामु घणो पसंदि थो फरमाए। ऐं इन महबत करण वारनि खे बरोज़े हशर, जंहिं ॾींहं ते कूड़ियूं जेके मुहबतूं आहिनि न, उन्हनि जा ताल्लुक़ात कमज़ोर थी चुका हूंदा, त इन महबत करण वारनि खे जेको हिक ॿिए सां महबत थो करे, महबत जो ताल्लुक़ रिश्तो अल्लाह तबारक व ताला जी रिज़ा जे करे क़ाइमु आहे, का दुनियावी मक़सदु नाहे, ॾेखा नाहे, रब जी रिज़ा जे ख़ातिर जेको हिक ॿिए सां महबत थो करे, इन जे ताल्लुक़ात खे अल्लाह तबारक व ताला पंहिंजे तरफ़ खां तक़वियत, क़ुवत, मज़बूती अता फरमाईंदो। ऐं हशर वारे ॾींहुं अल्लाह ताला इन ॿिनि शख़्सनि खे जेके हिक ॿिए सां महबत अल्लाह ताला जी रिज़ा जे करे करनि था, त हशर वारे ॾींहुं इन ॿिनि शख़्सनि खे अल्लाह तबारक व ताला पंहिंजो ख़ुसूसी प्रोटोकॉल अता फरमाईंदो। हशर वारे ॾींहुं हशर जी सख़्तियुनि में, परेशानियुनि में माण्हू मुब्तला हूंदा, अल्लाह ताला इन्हनि खे पंहिंजो साया रहमत अता फरमाईंदो, साया रहमत में जगह अता फरमाईंदो। अरे कैसे जिंदगी, आओ उलमा से पूछ ले।